ओके बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन हमारे ॾिसी रहियो प्रोग्राम फ़ैसिले जी घड़ी ॾेह तोड़े परॾेह में जिथे जिथे दुनिया हिन वक़्तु ॾिसे थी सभिनी खे नए साल जूं लख लख वाधायूं यकीननी इन दुआ सां त ॾेह तोड़े परॾेह ऐं ख़ासि तौर ते सिंध धरती ते अॼु जो ॾींहुं ऐं ईंदड़ साल जेको वॾो अहम आहे उहो पाकिस्तान जे लाइ असां धरती धणियुनि जे लाइ ऐं मारूणनि ऐं पांधीअड़नि जे लाइ अॼु जो साल जेको अॼु खां आगाज़ थियो आहे उहो सुठो ऐं जेको आहे सो सिभाॻो साबित थिए त जीअं हिन साल में घटि जेके ॾुख ऐं सूर हिन धरती धणियुनि खे आहिनि उहे घटिजी सघनि। फ़ैसिले जी घड़ी जी ॻाल्हि कयूं त फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे। उन घड़ीअ जो जेको इंतज़ारु हो 5 सालनि खां अॼु तमामु सियासी जमातूं ऐं उन जा अॻुवाण ऐं साबिक़ वज़ीर ऐं जेको आहे सो साबिक़ MNA MPAs वरी वापसि अवां ॾे असां ॾे आया आहिनि त वरी वोट ॾींदव त ऐवान में पहुचंदासीं अवां जी ख़िदमत कंदासीं। अगरि ॻाल्हि कयूं त मुतहदा क़ौमी मुल्क पाकिस्तान ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो हिकिड़ो तारीख़ी मंज़र जेको नज़र आयो उहो इहो त सिंध जो सदर बशीर बेमण ऐं जेको आहे सो साबिक़ अॻूणो सेनेटर निहाल हाशमी मुतहदा सां गॾु बीही करे ऐं मुतहदा जा नारा लॻाया। इहा बि तारीख़ में वॾी अहम ॾिसंदड़ जी ॻाल्हि हुई त PMLN MQM जो जेको नारो आहे उहो पाण हणे पई। तय आहे त सियासत में हर्फ़े आख़िर नाहे पर MQM ऐं PMLN अॼु हिकु पेज ते नज़र अचनि पियूं ख़ासि तौर ते सिंध में। अगरि ॻाल्हि कयूं त अॻूणो वज़ीर आला क़ाइम अली शाह जे मुक़ाबले में संदसि जी भाटी चूंडुनि जे मैदान में अची वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी यानी कि तय आहे त अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सफ़ुनि मां बि हिन वक़्तु चैलेंजिंग जेको फ़ैसिला कुन चैलेंजियूं आहिनि उहे उन्हनि खे नज़र अचनि पियूं ख़ासि तौर ते सिंध में। ॻाल्हि कयूं त फैज़ाबाद धरणे जी ॻाल्हि कयूं इंक्वायरी केस जी त उन में साबिक़ वज़ीर आज़म ऐं अॻूणो वज़ीर आला पंजाब शहबाज़ शरीफ़ खे जेको आहे सो कमीशन तलब करे वरितो आहे त फैज़ाबाद धरणो जेको हुयो उन में यकीननी उन्हनि खे सवालात बि ॾिना विया आहिनि उन्हनि जा जवाबात वठण जे लाइ। इन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे लाइ ख़ासि तौर ते कराची में जेको आहे MQM ऐं PMLN त टफ टाइम ॾियण लाइ तयारु आहिनि ई आहिनि पर उन सां गॾोगॾु मज़हबी जमातुनि जो बि इतिहाद साम्हूं नज़र अचे पियो। बिलावल भुट्टो मोहतरमा फरियाल टारपुर साहिबा ऐं जा जेको आहे सो काग़ज़ जेको आहे सो मंज़ूर थी चुका आहिनि पर उते फ़मीदा मिर्ज़ा ऐं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जा फारम जेके आहिनि रद्द थी विया आहिनि। केतिरनि ई जेको आहे सो अॻुवाणनि जा जेके फारम आहिनि उहे रद्द थियनि पिया ऐं इन सां गॾोगॾु जेको निशान आहे इंतख़ाबी निशान चूंडुनि वारो जेको निशान आहे पेशावर हाई कोर्ट में जेको फ़ैसिलो ॾिनो हुयो उनखे चैलेंज कयो वियो आहे इलेक्शन कमीशन जे तरफ़ां त इनखे जेको निशान आहे इहो यकीननी इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो आहे पर अॻूणो वज़ीर आज़म ऐं अॻूणो वज़ीर आला पंजाब शहबाज़ शरीफ़ चवनि पिया त इहो हिकिड़ो जमहूरियत ते ऐं इलेक्शन कमीशन ते कोर्ट जो हमिलो आहे। यकीननी अॼु इहे तमामु सवालात जेके आहिनि उहे अॼु पंहिंजे पैनल जे साम्हूं रखंदासीं ऐं उन्हनि खे जवाबु वठण जी कोशिशि कंदासीं। अॻूणो रुकन आहिनि सिंध असेंबली जा मेंबर आहिनि MQM जा सीनियर अॻुवाण आहिनि अशफाक मंगी साहब स्टूडियो में मौजूदु आहिनि। अशफाक मंगी साहब वॾी महिरबानी अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली कार पियो चवां। उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻूणा रुकन आहिनि मेंबर आहिनि सिंध असेंबली जा मुनवर वसाण साहब असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि। वसाण साहब वॾी महिरबानी अव्हां असां सां स्टूडियो में मौजूदु आहियो। सिद्दीक़ अल फारूक साहब आहिनि सीनियर अॻुवाण आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा असां सां वीडियो लिंक ते लाहौर खां मौजूदु आहिनि। अव्हां जी बि वॾी महिरबानी सिद्दीक़ अल फारूक साहब आप सही सुन पा रहे हैं सर? बहुत शुक्रिया। बहुत शुक्रिया। ईअं ई असां सां गुल मोहम्मद रिंद साहब आहिनि जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अॻुवाण आहिनि वीडियो लिंक ते वॾी महिरबानी गुल मोहम्मद रिंद साहब अव्हां ॿुधी सघो पिया? थैंक यू जी बिल्कुलु वॾी महिरबानी। मां शुरूआत कंदुसि अशफाक मंगी साहब खां सभिनी दोस्तनि जी इजाज़त सां। मंगी साहब हीउ जेको इतिहाद आहे इहो इतिहाद फितरती आहे या वक़्ती तौर ते आहे या वक़्त जी ज़रूरत आहे या जमहूरी इतिहाद आहे जेको PMLN सां तव्हां कयो आहे। ऐं कल्ह जेके नारा असां ॿुधासीं त बशीर मेमण ऐं निहाल हाशमी हिकिड़ी इहा वॾी ॻाल्हि हुई त उहे मुतहदा जा नारा पिया हणनि तव्हां सां गॾु बि त पोइ माना सियासत में हर्फ़े आख़िर न आहे। कल्ह ताईं तव्हां उन ते तनक़ीद पिया कयो हू तव्हां ते पिया कनि अॼु तव्हां मिली करे ॿई नारा MQM जा था हणो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त आफ्ताब मुगरी साहब तव्हां हिते अॼु अहम टॉपिक रखी आहे इलेक्शन जे हवाले सां ऐं मुल्क जी सियासी सूरत हाल ते मां तव्हांजो शुक्रिया अदा थो कयां। महिरबानी। इन खां पहिरियां मां जो पंहिंजी ॻाल्हि शुरू करियां त ज़ाहिरी आहे नओं साल आहे अॼु नए जेको सिज जी शुरूआति थी। सभ खां पहिरीं त मां पाकिस्तान में रहंदड़ ऐं पाकिस्तान खां जेके परॾे में रहनि था सभिनी सिंध वासियुनि खे पाकिस्तान वासियुनि खे मां यकीनन नए साल जूं मुबारकबाद पेश करियां थो।
उन सां गॾोगॾु जीअं तव्हां चयो त मुस्लिम लीग नून जे हवाले सां मुतहिदा क़ौमी उम्मत जा नारा, ॾिसो सियासत में जेको आहे सो इख़्तिलाफ़ात ज़रूरु थींदा आहिनि। इख़्तिलाफ़ात हर पार्टी जा हूंदा आहिनि, पंहिंजे घरनि में बि हूंदा आहिनि, पर इन जो मक़सदु इहो न आहे त को पाण जेको आहे सो उन में जेको आहे सो सख़्तु अहनीमी थी वञूं ऐं जेको आहे सो त अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। सियासत में सभिनि जे लाइ दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे जेको आहे सो वेलकम कयो वेंदो आहे। जेकर हुननि मुतहिदा क़ौमी उम्मत जा नारा आहिनि त उन्हनि खे ख़बर आहे त जेको आहे मुतहिदा क़ौमी उम्मत सिंध जी वॾी पार्टी आहे ऐं इंशाअल्लाह ताला हाणे जेको ग्रास रूट में असीं मैदान में लथल आहियूं त इंशाअल्लाह तव्हांखे ॾेखारींदासीं असां सिंध मां बि वॾी अक्सरियत सां स्वीप कंदासीं ऐं इंशाअल्लाह कराची सिंध खां अलावा पाकिस्तान बलोचिस्तान ॿियनि शहरनि में बि असांजा कैंडिडेट आहिनि। इंशाअल्लाह उतां बि असां वॾे तादाद में तव्हांजे सियासी तर्ज़ अमल सां मूंखे ईअं लॻे पियो, जेको मूं पहिरियां बि सवाल करे चुको आहियां अव्हांजी लीडरशिप जे साम्हूं रखियो आहे, त तव्हां लॻे पियो त कराची जे कुझु ज़िलनि ताईं महदूद थी विया आहियो। तव्हां सिंध जो यकीननी गादी वारो शहर आहे, कैपिटल आहे, पर सिंध जे ॿियनि ज़िलनि में MQM नज़र न पई अचे। जीअं माज़ी में असां ॾिसंदा हुआसीं त MQM सखर मां मीरपुर खां हैदराबाद में, पर लॻे ईअं पियो त अव्हां कराची जे चंद शहरी आबादियुनि ताईं महदूद थी विया आहियो। अव्हांखे का लकीर कढी करे ॾिनी वई आहे त इनखे लकीर खे क्रॉस नाहे करिणो? मंगी साहब ॾिसो, इन हवाले सां मां तव्हांखे बिल्कुलु इहा क्लियर वाज़े ॻाल्हि कंदुसि त पहिरियां मां पाण असेंबली में रहियो आहियां। उन टाइम में असांजूं सीटूं तमामु घणियूं हुयूं। क़ौमी असेंबली जूं तक़रीबन असांजूं 22 खां 23 सीटूं हुयूं, 22 सीटूं हुयूं। उन खां अलावा सूबाई असेंबली में बि असांजूं तक़रीबन 48 खां वधीक सीटूं हुयूं। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि त बिल्कुलु क्लियर आहे त जेको आहे सो डीलिमिटेशन जॾहिं थी त उन में काफ़ी ज़्यादतियूं थियूं आहिनि। सखर, मीरपुर ख़ासि, हैदराबाद ऐं कुझु जॻह कराची में बि। बहरहाल ईअं नथो चई सघे त असां कुझु ज़िलनि ताईं महदूद थी आहियूं। अलाह जो शुक्र आहे, कराची जे तमामु हलकनि ते असां जेको आहे सो नॉमिनेशन फॉर्म असांजा बहाल थी चुका आहिनि। बल्कि कराची खां अलावा तव्हां सॼी सिंध में असीं शिकारपुर खां बि पंहिंजा उम्मीदवार विहारिया आहिनि, असीं लाड़काणो, दादू, ख़ैरपुर। मां सम्झां थो सिंध जो को अहिड़ो शहर न आहे जिते असांजा उम्मीदवार न हुजनि ऐं नॉमिनेशन फॉर्म न हुजनि। बल्कि असां जेको आहे सिंध खां अलावा, जीअं मां अर्ज़ु कयो पहिरियां बि, त बलोचिस्तान खां तमामु जेको आहे जॻह मुनवर वसाण साहब इहो ॿुधायो त तय आहे त हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे चैलेंजिस त आहिनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके ॻाल्हियूं करे पई, जेके सुहाना ख़्वाब ऐं तव्हां हिकिड़ी तवील लिस्ट आहे त तव्हां इनकलाब आंदो आहे, हेल्थ सेक्टर में तव्हां इनकलाब आंदो आहे, रोडनि रस्तनि ते तव्हां इनकलाब आंदो आहे पाकिस्तान में, ख़ासि तौर ते सिंध में, त वाक़िअतनि पोइ तव्हांखे अगरि सिंध वोट ॾिए थी त पोइ हीअ काइम अली शाह साहिब जी जेको आहे सो संदसि फैमिली जो हिकिड़ो मेंबर जेको आहे सो साईं जे आॾो अचे बीह रहियो आहे, त पोइ हाणे जेको इहे वॾी चैलेंजिस आहिनि, MQM PMLN जो इतिहाद ऐं मज़हबी जमातूं तव्हांजे ख़िलाफ़ु हिन वक़्तु बीठियूं आहिनि, त पोइ कराची खां कश्मीर केटी बंदर ताईं तव्हां सम्झो था तव्हां सीटूं कढी सघंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु त मां नए साल जी जेके मुंहिंजा सभु भाइर पाकिस्तान में रहंदड़ ॾिसनि था या ॿाहिरि मुल्क में रहण ॾिसण सां मां उन्हनि खे नए साल जी मुबारक ॾियां थो ऐं ख़ुशियुनि सां गुज़रंदो। आफ्ताब साहब, तव्हां कई सैयद काइम अली शाह साहिब जी ॻाल्हि। जॾहिं घर में को इशू हूंदो आहे कंहिं ॻाल्हि ते, त पोइ उनखे ॿियो हल न हूंदो आहे। पोइ इहो चवंदो आहे त मां हाणे मौक़ो आयो आहे इलेक्शन जो, मां फॉर्म भरायां त मुंहिंजो इशू उहो इन बहाने हल थींदो। साईं जो काइम अली शाह साहिब सां को बि मुक़ाबिलो नथो करे सघे ऐं हू सीनियर आहे ऐं सीनियर सियासतदान रहियो आहे, CM रहियो आहे ऐं हुनजी अगरि भेण या नुंहुं अगरि फॉर्म भरायो आहे त इहा थोरे अरसे लाइ टेम्पररी आहे, उनजा घरू इशू आहिनि। बाक़ी काइम अली शाह साहिब जी पंहिंजी हैसियत आहे ऐं इंशाअल्लाह उहो वॾी लीड सां जीत थींदो। ऐं बाक़ी तव्हां ॻाल्हि कई त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ कहिड़ा तरक़ियाती कम कया आहिनि, तव्हां जेके छा करे सघो था, मां इहो तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाईंदुसि सर त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जेके 30 साल में जेका नून लीग हुजे, PTI हुजे या GDA हुजे या MQM हुजे, उन्हनि कम न कया, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ असांखे करे ॾेखारिया। मिसलन पीपल्स बस सर्विस आहे, उहा पूरी कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी बुनियाद विधो। उनखां पोइ NIC VD आहे, हर ज़िले में आहे, पर कराचीअ में जेके अंडर फ्लाई ओवर आहिनि उन्हनि जे हेठां 30 यूनिट कया विया आहिनि एमरजेंसी, त किथे बि को थिए त उनजे जल्दी ट्रीटमेंट थी सघे थो। ऐं मां इहो ॿुधाईंदुसि त जेके असांजूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 4000 लेडीज़ हेल्थ वर्कर जेके कॉन्टेक्ट हुयूं उहे कंफर्म कयूं ऐं PST GST मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं हुयूं, पुलिस में मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं हुयूं। ऐं उन सां ॻाल्हि कंदुसि त जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, उहो हर 3 महीननि खां पोइ 2000 ईंदा हुआ, उहो हिन वक़्तु 14000 अचनि था हर क्वार्टर। हर असांजी भेण खे जेका कहिड़ी पार्टी सां वास्तो रखंदड़ आहे, उन में इहो न आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी आहे, पूरे पाकिस्तान में जेका बि असांजी यतीम बेवा बे सोच
पहुच जेका असांजी भेण आहे उनखे हर 3 महीननि खां 14,000 मिलंदा रहनि था। जीअं असांजे सिंध गवर्नमेंट 20 लख घर जेको हिन साल बजट में रखिया आहिनि उहे असां ठाराए ॾींदासीं। उन सां गॾोगॾु जेके हिते ग़रीब जेके ॻोठ आहे जेके ईअं सनतूं न हुयूं उन्हनि खे असां सिंध असेंबली मां बिल पास कराए उहे सनतूं ॾेई उन्हनि खे मालिकाना हुकूक ॾियण जो असां असेंबली में बिल पास कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ खातनि में भर्तियूं कयूं वयूं आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल ॾींदुसि। हिकिड़ी गिम्स हॉस्पिटल आहे जेको ट्रांसप्लांट थींदो हो लिवर जो उहो पूरी दुनिया में थींदो हो, असां वटि पाकिस्तान में न थींदो। मुख़्तलिफ़ कुझु आहिनि, चाइना आहे या इंग्लैंड हूंदो, USA हूंदो या उते थींदो। अॼु असां वॾो ख़ुशकिस्मत आहियूं असांजे ख़ैरपुर मां बि तव्हांजूं ॿुधियां पियो ॻाल्हियूं जेको तफ़सीलनि जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं, पर इहे PTI खे ॻाल्हियूं नज़र न पियूं अचनि, इहे मुतहदा क़ौमी पाकिस्तान खे ॻाल्हियूं नज़र थियूं अचनि, इहे जेके GTA जा अॻवान आहिनि उन्हनि खे ॻाल्हियूं नज़र अचनि पिया था। सिंध में वञो त तव्हांखे रुॻो धूड़ नज़र उॾंदे नज़र ईंदी ऐं खंडरात नज़र ईंदा, त तव्हांखे किथे बि इहे तरक़ियाती कम नज़र नथा अचनि। जे चश्मो पाए करे तव्हां इहे कम ॾिसो पिया, जंहिंखे चऊं आम लफ़्ज़नि में जंहिं ग्लासिस सां ॾिसो पिया, त मंगी साहब खे बि उहो चश्मो ॾियो पाए ॾिसे त वाक़ई सिंध में कमु थिया आहिनि या न थिया आहिनि, या वरी कंहिं ॿियनि दोस्तनि खे बि ॾियो। पर मां जेको आहे सो सिद्दीक़ अल फारूक साहब आहिनि वीडियो मां तव्हांखे जवाबु ॾियां थो थोरो टाइम तव्हांजे सुवाल जो। तव्हां ॻाल्हि कई त कम न थिया आहिनि, इहे जेके बि चवनि था मां चयो त जेके अपोज़िशन वारा एतिराज़ था कनि। ॾिसो इन जो ज़ाहिरी मिसाल इहो आहे त लोकल बॉडीज़ में अगरि कमु न कयूं आहे त असां कराची जो मेयर न थिया, अगरि पूरी सिंध में डिस्ट्रिक्ट चेयरमैन न थिया, टाउन न थियनि। कराची में 12 टाउन कया आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ कराचीअ में एतिरा कम कया आहिनि, फ्लाईओवर कया आहिनि, अंडरपास कया आहिनि, उन खां पोइ रोड रस्ता कया आहिनि। मैं मना तो कुछ को सर सिद्दीक़ अल फारूक साहब के शाम किया। सिद्दीक़ अल फारूक साहब बहुत शुक्रिया। सर ये बताइएगा कि ये जो इत्तेहाद है, आज हमने ये भी मनाजर देखे कि आपके सिंध के सदर जो हैं बशीर मेमन साहब, वो मुत्तहदा के नारे लगाते हुए नजर आ रहे हैं और वो कह रहे थे कि मुत्तहदा जिंदाबाद। आज खीरो शक्कर नजर आ रहे हैं, मगर सिर्फ ये तय है कि सिंध के अवाम ये भी तो सोचते हैं कि PMLN गुज़श्ता 5 बरस में जो है सिंध को आपने तवज्जो नहीं दी। आपके तख्ते लाहौर से जो हमारे बादशाह हैं शहबाज शरीफ साहब, नवाज शरीफ तो साहब अभी लौटे हैं, मरियम बीबी ने सिंध के PMLN के वर्कर को टाइम नहीं दिया। सर तो फिर कैसे आप समझते हैं कि आपको सिंध के लोग वोट देंगे? क्योंकि सिंध में तो PMLN टूट फूट का शिकार है, जो नज़र आ रही है कि हर धरना जो है ग्रुप जो है एक दूसरे से लड़ते हुए नजर आ रहे हैं। जुबैर साहब नाराज बैठे हुए हैं और कई रहनुमा आपके नाराज बैठे हुए हैं सिंध में। सिद्दीक़ अल फारूक साहब, इसमें कोई शक नहीं कि सिंध में हमारी पार्टी बहुत मजबूत पार्टियों में से नहीं है। ये तो असर मेरा शम्स है ना, इसमें तो कोई दो राय नहीं है। चले शुक्र है सर, आपने मान तो लिया। नहीं लेकिन हमारा वोट बैंक है जी, और मुख्तलिफ जगह अच्छे तगड़े पॉकेट्स हैं। MQM खुद आपको मालूम है कराची, हैदराबाद, कुछ और एक दो शहर हैं जहाँ इनकी भी पोजीशन बड़ी तगड़ी पोजीशन है। तो पीपल्स पार्टी के हमारे दोस्तों के रवैये की वजह से MQM काफ़ी नाराज, और MQM को जो मतलब है क्यों शेयर मिलना चाहिए था, बल्दियात में उन्हें जो इख्तियारात मिलने चाहिए थे वो नहीं मिले। और सिंध में कोई पीपल्स पार्टी बावजूद इसके कि लगातार 15 साल से हुकूमत में है, वो कोई काबिल कदर कारकर्दगी नहीं दिखा सकी। 22,000 अरब रुपए 15 साल में इन्हें मिले। खुद जनाब शहबाज शरीफ ने भी कायम अली शाह साहब के कहने पे एक NFC अवार्ड की मीटिंग में उन्होंने कहा कि मुझे कुछ थोड़े से पैसे और दें। तो शहबाज शरीफ साहब ने पंजाब के हिस्से में से 10 अरब रुपए निकाल के सिंध के लिए कायम अली शाह साहब को दिए। हम इस तरह के जो गुडविल जेस्चर थे वो कर सकते थे। ये हमने नवाज शरीफ साहब वज़ीर आला पंजाब थे, सिंध में बहुत ज़्यादा अनाज का कहत पड़ा, तो उन्होंने 50,000 टन गंदम पंजाब के भाइयों की तरफ से अपने सिंध के भाइयों के लिए तोहफा भेजा। यहाँ आपको पता है कि डाकुओं का राज था, और उन डाकुओं के खिलाफ नवाज शरीफ साहब ने तो यह नारा लगा दिया था। सर डाकुओं का राज अभी भी है। सिद्दीक़ अल फारूक साहब, अगर आप आएंगे सिंध में तो आप शाम को 6 बजे के बाद किसी भी अजला में, खास तौर पर शिकारपुर और जेकबाबाद और कश्मीर कंकुड़ नहीं जा सकेंगे। डाकुओं का राज आज भी है, और वहाँ से ही एक
जिस पे इल्ज़ामात हैं, मैं इल्ज़ामात कहूँगा क्योंकि साबित होना बाकी है, वो अदालतें करेंगी, ऐसा शख्स तेगो खान तेगानी को आपने अपनी पार्टी में शामिल कर दिया, तो सर फिर वो तो तय हो गया ना कि आप एक तरफ डाकुओं का राज की गाना गाते हैं, दूसरी तरफ ऐसे लोगों को जो डाकुओं की पुष्पनाई करते हैं उनको पीएमएलएन शामिल करती है अपनी सफ़ों में। जी, मैं चूँकि इस वक्त सिंध के बहुत से मामलात से आगाह नहीं हूँ जी, मैंने जनरल बातें की हैं। जी जी, मियाँ साहब जब पहली दफ़ा गए थे सऊदी अरब एग्जाइल में, उस वक्त पूरी पार्टी को मैं देख रहा था जी, और मैं सिंध में अक्सर आया करता था। बिल्कुल, सिंध में पार्टी के लोगों से भी मैं मिलता था। लेकिन मैं आपसे ये अर्ज करूंगा, जो मैंने बात की है जी, कि धाड़ेलों का राज जो है वो उन्होंने ख़त्म किया, सिंध में अमन दिया, दहशतगर्दी का खात्मा हुआ। फिर उसके बाद मेरी जान, ये सूबाई हुकूमत का काम है। लॉ एंड ऑर्डर आप जानते हैं मुगैरी साहब, लॉ एंड ऑर्डर सूबाई हुकूमत का काम है। जी, अगर बिल्कुल, 15 साल में भी आपकी बात दुरुस्त है कि आज भी सिंध के 5 डिस्ट्रिक्ट्स में शाम 6 बजे के बाद महफूज नहीं है इंसान शहरी, बिल्कुल, तो इसकी जिम्मेदार पीपल्स पार्टी। बिल्कुल। मैं गुल मोहम्मद रिंद साहब हैं, पाकिस्तान तहरीक इंसाफ के रहनुमा हैं, सिद्दीक अल फारूक साहब, उनको भी शामिल गुफ्तगू कर लूँ। बहुत शुक्रिया सर गुल मोहम्मद साहब। एक तो तय है कि पाकिस्तान तहरीक इंसाफ का रोना यही है कि आप तमाम, आपकी क़यादत, शायद आप बताएंगे कि आपके भी फॉर्म जो है रिजेक्ट कर दिए गए हैं, तो सर फिर कैसे इलेक्शन लड़ेंगे? मैंने थोड़ी देर पहले जैसे कहा कि फहमीदा मिर्ज़ा और जुल्फ़िकार मिर्ज़ा के भी फॉर्म रद्द कर दिए गए हैं, वो कीअं तव्हां सर इलेक्शन लड़ंदो? इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे हिन वक़्तु त पाकिस्तान तहरीक इंसाफ लॻे थो त तव्हां बिल्कुलु क्लीन वॉश थी वेंदो, कंहिं इलेक्शन जे प्रोसेस में नज़र ई न ईंदो। मगर सभु तव्हांजी महिरबानी। पहिरियां त मां तव्हांखे बिल्कुलु नए साल जी मुबारकबाद कोन ॾींदुसि, पर एतिरो चवंदुसि त हिकु तबाही ऐं बर्बादी वारो साल पूरो थियो, हिकु अज़ाब पाकिस्तान जी क़ौम ते ऐं सिंध जी क़ौम तां हटाई वई। छा अञा बि मां तव्हांखे मुबारकबाद ॾियां जेको राति जेको दस्ती साहब जे घर ते जेको हमिलो थियो, एक्स MNA जे घर ते, जंहिं नमूने सां औरतुनि जी इज़त कई वई, छा मां अञा तव्हांखे मुबारकबाद ॾियां त बलूचिस्तान जूं नियाणियूं रस्ते रोडनि ते पयूं आहिनि, को पीपल्स पार्टी वारो उन नियाणियुनि वटि वियो आहे? छा बलूच ते सिंध में रही एतिरो भक नथा रखनि जो असांजे नियाणियुनि खे वञी हथ मां वठी पुछणु मसइलो छा आहे? ही तव्हां चओ त मुआज़ ठाहिया आहिनि, कंहिंजे ख़िलाफ़ु ठहिया आहिनि? छा इहे सिंध जे मफ़ाद लाइ ठहिया आहिनि या हिकिड़े पीपल्स पार्टी ऐं MQM नोन हिकिड़े शख़्स इमरान ख़ान जे ख़िलाफ़ बि मुआज़ आहिनि, हिकु PTI जे ख़िलाफ़ बि मुआज़ आहिनि? ही हिकिड़ा मफ़ाद परस्त टोलो आहे जहिड़ो जॾहिं बि संदा आहिनि त को दुश्मन मज़बूत आहे ऐं दुश्मन खटे पियो जीते थो, तॾहिं पोइ ही नंढा नंढा ॿिरनि मां निकिरी पाण में मुआज़ ठाहींदा आहिनि। तव्हां इन्हनि जूं माज़ी जूं तक़रीरूं ॿुधो, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु हिननि कहिड़ी ज़ुबान इस्तेमालु कई आहे ऐं कहिड़ी तरीक़े सां ही वरी हिकिड़ी जाइ ते असेंबली में वेंदा। वसान साहब असांजो दोस्त आहे, अशफाक साहब असांजो दोस्त आहे, हिननि सां असां सिंध में रहूं था, कयूं था। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त ही मुआज़ हिकिड़े इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु ठहियो आहे, हिकिड़ो मुआज़ ठहियो आहे ऐं अहिड़ी तरह टुटंदो ऐं अहिड़ी तरह बर्बादु थींदो। जेसिताईं मुंहिंजो फॉर्म बिल्कुलु रिजेक्ट न थियो आहे ऐं न को सिंध में एतिरा PTI जा फॉर्म रिजेक्ट थिया आहिनि, ऐं ग़लति इल्ज़ाम तराश कोन कंदुसि। ठीकु आहे, सिंध में त सुठी ॻाल्हि आहे। मां चयो तव्हां ॿुधाईंदो त तव्हांजो त रद्द न थियो आहे, मां इहो पुछणु पियो चाहियां। जी, तक़रीबन PTI जा सिंध में फॉर्म एक्सेप्ट थिया आहिनि। बाक़ी पंजाब के में तव्हां मीडिया जा माण्हू आहियो, तव्हांखे सॼी ख़बर आहे छा थिए पियो। हाणे थोरो मां अर्ज़ु कंदुसि, जेकर तव्हां मूंखे तवजह सां ॿुधो, जेके डेवलपमेंट जा कम पीपल्स पार्टी वारा ॿुधाइनि था, छा 21वीं सदी में इन्हनि खे फ्लाईओवर खे तव्हां डेवलपमेंट चवंदो? छा अंडरपास खे तव्हां डेवलपमेंट चवंदो? छा बेनज़ीर साहिबा जी स्कीम खे तव्हां डेवलपमेंट चवंदो? साईं, तव्हां डेवलपमेंट क़ौमूं जेके दोस्त इन खे डेवलपमेंट चवनि था, शायदि हिननि डेवलप क़ौमूं ॾिठियूं न आहिनि, शायदि हिन डेवलप स्कूल न ॾिठा आहिनि, शायदि हिननि डेवलप सोसाइटी न ॾिठी आहे। सर फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो साहब, आसिफ अली ज़रदारी साहब ऐं उन सां गॾोगॾु जेका बि काबीना आहे उहा हर साल दुबई बि वञे पई, अमेरिका बि वञे पई, लंडन बि वञे पई, त डेवलपमेंट जेके मुल्क आहिनि उन जो तो यात्रा करे अचनि पिया। ऐं मां ही दोस्त आहे, हुननि खे ज़रूरु अहसासु हूंदो कि असीं डेवलपमेंट कोन पिया कयूं, पर जेके दोस्त हिन वक़्तु डेवलपमेंट जी जेका दावा था कनि,
सिंध बर्बाद थी वई आहे। मां हिकिड़ो नंढड़ो ज़मींदार आहियां, मूंखे बसाण साहब खे चओ कलर तो वठी दे सिंध में, फर्टिलाइज़र तो वठी दे। बसाण साहब खे बि न पियो मिले, पाण उहो बि एहतिजाज पियो करे। सर मां ॿुधाईंदुसि सिंध में सर गवर्नमेंट कंहिंजी आहे सर? गवर्नमेंट ॾिसो हिन वक़्तु निगरान आहे, हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी न्यूट्रल आहे। निगरान हुजे पर ज़िम्मेदारी 15 सालनि खां सिंधी अवाम तव्हां सां वफ़ा कई आहे, सिंध जे अवाम तव्हां सां प्यार कयो आहे। ऐं मां अॼु तव्हांखे ओपन चवां थो त थोरो अॻी इलेक्शन में होशियारी सां वञिजो वोटरनि वटि। सर बिल्कुलु तव्हां सही था चओ वाकई, पर तव्हांखे बि हुजे असां हिन वक़्तु सिंध स्वीप कंदासीं। जेको सिंध जो जेको असां खां रुठल हुयो उन्हनि सभिनी पाकिस्तान पीपुल्स पार्टी में ऐलान कया आहिनि ऐं असां वटि एतिरा आहिनि, हाणे असां वटि का गुंजाइश न आहे। असांजो शुकुर आहे, फ़ख़ुरु आहे असांखे, असां सिंध जे एग्रीकल्चर लाइ ॿुधो एग्रीकल्चर लाइ तव्हां कलर जी ॻाल्हि कई, अॼु निगरान खां अॻु में कलर बि मिलंदो हुयो। इहो तव्हांजो शुगर जो रेट छा हुयो, तव्हांजे गंदम जो रेट छा हो, तव्हांजे राइस जो छा हो, इहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी असांजे सिंध खे एग्रीकल्चर खे अॻियां आंदो। साईं तव्हां ख़ैरपुर में हीअं जेका इलेक्शन जो मिसाल पिया ॾियो साईं कैमल एच जे भाणे जी, इहो इनकलाब इमरान ख़ान आंदो आहे हिन मुआशिरे में पंहिंजे हुकूमत लाइ। मां मुग़री साहब तव्हांजो बेहद शुक्रगुज़ार आहियां त हिकिड़ो मैसेज ज़रूरु सिंध जे अवाम खे ॾियो। हाणे सिंध अहिड़ो ई नाइंसाफ़ी बर्दाश्त करे नथी सघे। हाणे सिंध जो नओं शागिर्द जेको ॿार फील्ड में अचे थो, सिफ़ारिश वारी नौकिरी ॾियणु बंदि कयो ख़ुदा जे वास्ते। माण्हू माल मता ढोर ज़मीनूं खपाए नौकरियूं था ॾियनि, वठनि था। मां जेकर तव्हां मीडिया ते चओ त उहे माण्हू मां तव्हांखे ॾाढो पेश कयां। ठीक है, अशफाक मंगी साहब के शामिल करना है। अशफाक मंगी साहब, सिद्दीक अल फारूक साहब कह रहे हैं कि आपका वोट बैंक तो है और इत्तेहाद जो है यकीनी तौर पर वो ऐसे ही है कि सियासी पार्टियां हैं, जमहूरी पार्टियां हैं, वो रखती हैं। मगर सिद्दीक अल फारूक साहब ने बहुत सी चीज़ें घणी शयूं भी गणायूं, जंहिंमें उहो बि ॾसियो त काइम अली शाह साहब सां ऐं सिंध में धाड़े राज ख़तमु कयोसीं ऐं सिंध जो कैपिटल कराची आहे, कराची में जेको असां अमन अमान आंदोसीं, ऑपरेशन कयोसीं, सभु शइ कयूंसीं। उन खां अलावा पंजाब जो हिसो कटे बि असां सिंध हुकूमत खे पैसा ॾिनासीं। पर तव्हां जॾहिं वापसि वरी वोटर ॾे वेंदव, अॼु बि वञो था, कानून मीटिंगूं कयो था, सभु शइ थिए थी, त जेको कराची में वोटर आहे, चाहे उहो उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजे, सिंधी हुजे, बलोच हुजे, पठान हुजे, कश्मीरी हुजे, गिलगिती हुजे, हज़ारेवाल हुजे, त पोइ इहो तव्हां ते कीअं एतबाद कंदो त तव्हां वाक़िअतन ई वरी मुतहदा क़ौमी मूवमेंट उहा ई आहे जेका माज़ी में चई वेंदी, या मुतहदा क़ौमी मूवमेंट हीअ का नई आहे जंहिंखे वरी पॉलिश ऐं सर्फ एक्सल में या कंहिं अहिड़े सर्फ में धोई करे ऐं वरी पेश कयो वियो आहे? मुग़िर साहब, पहिरीं ॻाल्हि, सभ खां पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे इहो ॿुधायां त हिन दफ़े इलेक्शन जेका थिए पई, अवाम वटि जेको वेंदो, जंहिंजी जेको आहे साख सुठी हूंदी, अवाम वोट उनखे ॾींदो। ठीकु आहे, नंबर पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा, दादा मुनवर साहब इहा ॻाल्हि कई त जेको आहे सिंध में बिल्कुलु खीर जूं नहरियूं वहनि पियूं, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। तव्हां पूरे सिंध में वञो, तव्हांखे सिंध जो अमन अमान खां अलावा तव्हां तरक़ियाती कमु ॾिसो, तव्हां जेको आहे रोड रस्ता ॾिसो, तव्हां पार्कूं ॾिसो, तव्हां जेको हुते प्ले ग्राउंड ॾिसो, तव्हां रोज़गार ॾिसो। नौजवान अॼु बि अॻुवाऊं पिया थियनि ऐं हालति एतिरी तमामु घणी ख़राबु आहे ऐं तमामु घणो मनशियात तमामु पूरे सिंध में फैलिजी वई आहे। ॾिसो, गुड गवर्नेंस बहितर न हुई। मुनवर साहब खां मूंखे ज़ाती मुंहिंजो इख़्तिलाफ़, मुंहिंजो भाउ आहे हिन वक़्तु कराची मां, मूंखे ख़बर पई आहे, वर्किंग बि ॾाढी सुठी करे पियो मुनवर साहब हिते कराची में। मुंहिंजी दुआ आहे त मुनवर साहब खे इहा हिते इलेक्शन में मिले, जेको आहे टिकट मिले पीपुल्स पार्टी जे तरफ़ां। मूंखे उमेदु आहे त कराची में हिते ॾाढो ज़बरदस्त मुनवर साहब कमु करे सघे थो। हीउ वॾो शहरु आहे, हिते जेको आहे बहितर जेको आहे हिते माण्हू सां मुलाक़ातियूं बि सुठियूं थियनि पियूं। बनस्बत पाण मूंखे ॿुधाए त छा ख़ैरपुर असांजो शहरु, ख़ैरपुर में बि चीफ मिनिस्टर सिंध रहियो आहे ऐं जेको आहे साईं मुराद अली शाह साहब 15 साल हुकूमत कई आहे। मूंखे सिंध में हिकिड़ो शहरु ॿुधायो जेको असां सिंध में मॉडल हुजे। असीं नथा चई सघूं, बल्कि बिलावल भुट्टो साहब पंजाब में तक़रीर करे पियो त मां जेको उते तक़रीर इहो चवे पियो त बाबा मां उते तक़रीर में इहा ॻाल्हि कोन थो करे बिलावल साहब त मां जेको आहे लाहौर खे कराची जहिड़ो ठाहींदुसि या कराची खे लाहौर जहिड़ो ठाहींदुसि। माना तव्हां सूरत हाल ॾिसो त हिते कराची खे लाड़काणो ठाहे छॾियो आहे। त जेसीं ताईं असां जेको आहे तव्हांखे लॻे थो लाड़काणो ख़ूबसूरत शहर न आहे, या तव्हां जैकबाद में वञो, तव्हां कश्मीर में वञो, तव्हां कोई हिकिड़ो डिस्ट्रिक्ट मूंखे ॿुधायो जेको मॉडल हुजे। भई 15 साल वॾो अरसो आहे,
हज़ारे करोड़ों रुपया जो हिते बजट मिली है, अरबे ट्रिलियन रुपीज़ हिते बजट मिली है, पर हिते सम्झ में नथो पैसो किथां आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे, मुनूर साहब चए पियो त बाबा इलेक्शन में वरी असां स्वीप कंदासीं, मां सम्झां थो बिल्कुलु ईअं हूंदो बि, ऐं ज़ाहिरी आहे जंहिंजूं जेतिरियूं सीटूं हूंदियूं उनखे मिलंदियूं, पर स्वीप हिते मूंखे ॿुधायो मिडिल क्लास लोअर मिडिल क्लास जो माण्हू असांजी कहिड़ो उतां कारकर्दगी खटी आहे सघंदो? त असां मेयर कराची आंदोसीं, कराची ॾिसो मोहम्मद मेयर इलेक्शन कराची जेकॾहिं मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो जेकॾहिं बाइकाट न हुजे हा, ऐं त मां सम्झां थो त आराम सां जेको आहे तो हिते मेयर या त असांजो हुजे हा या असां सां गॾु जेके इतादियूं हुजनि उन्हनि जो हुजे हा। वरी बि तव्हांजो नेचुरली इताद हिन वक़्तु तव्हांजो नेचुरली इताद त ठीकु आहे, नज़र अचे थो इलेक्शन जो इताद PMLN सां थिए थो, पर इलेक्शन खटण खां पोइ त वरी तव्हांजो इताद वरी अची साॻियो ई पीपल्स पार्टी सां थींदो, ऐं तव्हां कुझु वज़ारतूं अहिड़ियूं ॾिसो असांजी मजबूरी आहे, जेको ज़ाहिरी आहे इलेक्शन जॾहिं माण्हू विढ़ंदो आहे त अवाम जूं हिकिड़ियूं उमेदूं हूंदियूं आहिनि त बाबा असां इलेक्शन मां खटी करे असेंबली में जॾहिं वेंदासीं तव्हांजे लाइ आवाज़ उथारींदासीं, उतां बजट वठंदासीं, कानून साज़ी कंदासीं ऐं हिते तरक़ियाती कमु कराईंदासीं। इन जे लाइ त न वेंदासीं त असीं वञी अपोजिशन में सिद्दीक़ अल फारूक सर, आप कितने प्रोमीद हैं सर, क्योंकि आपने जो चीज़ें गिनवाई हैं कि एहसानात के जी नवाज शरीफ साहब ने ऑपरेशन किया, सिंध में डाकू राज ख़त्म किया, सिंध को जो है पंजाब का कहें कि उन फंड में से उन पैसों का हिस्सा जो है सिंध के लोगों को दिया, जो कि अशफाक मंगी को और गुल मोहम्मद रिंद साहब को नज़र नहीं आ रहा है, क्योंकि वो कहते हैं कि सिंध को मॉडल कोई एक सूबा बताते, एक शहर बता देते कि हाँ भाई ये पंजाब जैसा है। या सर कैसे फिर आप समझते हैं कि आपको जो है इस इत्तेहाद के तहत वोट मिलेगा? एक तरफ तो ये बातें हैं कि आप कह रहे हैं कि हमने दिया है, दूसरे कह रहे हैं कि जी हमने तो लगा दिया है, जो कि किसी को नजर नहीं आ रहा। पहली बात मुगैरी साहब ये है कि हमने एहसान नहीं किया, अपने बच्चे अपने भाई एक फैमिली है पाकिस्तानी सारे जी, इनमें अगर कोई एक जरा ज्यादा कमा रहा है या उसके पास उसने अच्छी इन्वेस्टमेंट की है तो वो अपने दूसरे भाई को देता तो उसका फर्ज है। मैं ये अर्ज कर रहा हूँ कि ये जो कुछ हमने किया ये तो किया, लेकिन सिंध में हमें बावजूद शायद ये भी एक बात थी कि पीपल्स पार्टी को एकोमोडेट करना था और पीपल्स पार्टी की वजह से हम सिंध में उस तरह सियासी तौर पर आगे नहीं बढ़े, उसमें बहुत सी मसलहतें होती हैं। लेकिन अब जब 15 साल में जी सिंध के अवाम ने पीपल्स पार्टी का किरदार देख लिया, उन्होंने MQM यानी कराची के साथ क्या किया, उनका मेयर था तो उस वक्त इख्तियारात कोई नहीं थे, उनका मेयर ने अपना मेयर है तो इख्तियारात मिल गए, ये सारी बातें। तो अब वक्त आ गया है एक बल्दियाती इदारों को इख्तियारात दिए जाए और बल्दियाती इदारों के जरिए अवाम के मसाइल हल किए जाएं। जब हम अपना MQM के साथ और MQM हमारे साथ इस हवाले से ईमानदारी से ताउन करेंगे और लोगों के मसाइल बल्दियाती सतह पर हल होंगे, तो एक तो ये बात है कि MQM हमसे अलग क्यों होगी। मगर सिद्दीक़ अल फारूक साहब, जब शहबाज शरीफ तशरीफ लाए, अशफाक मंगी साहब उससे ज़्यादा बात कर सकेंगे, मगर मैं बीइंग द जर्नलिस्ट, बीइंग द सहाफ़ी जो है जो देख रहा था उस वक्त मीडिया टॉक, तो हमेशा तो MQM रोना रोती है कि जी विफाक हमें जो है इस्तेमाल करता है, लॉलीपॉप पकड़ाता है। पहले इमरान खान ने लॉलीपॉप पकड़ाया और वो लेके उसके पीछे घूमते रहे कि शहर कायद को जो है इतने अरब रुपए का पैकेज मिला, वो इनको नहीं मिला, सिर्फ पैकेज का नाम लिख के इनको पकड़ा दी गई, एक रुका पकड़ाया गया। अब फिर शहबाज शरीफ साहब ने जो इनको जो है दोबारा इत्तेहाद बनाया कि जी आप हमारे साथ आएँ, फिर इनको दोबारा लॉलीपॉप पकड़ा दिया। अभी भी क्या ये इत्तेहाद के बाद लॉलीपॉप होगा या कुछ वाक़ई? नहीं जनाब नहीं, मैं अब लॉलीपॉप का वक्त गया, हमने पहले भी लॉलीपॉप नहीं पकड़ाया, अब भी मैं आपसे सर MQM के रहनुमा रिकॉर्ड पे प्रेस कॉन्फ्रेंस कर चुके हैं जी। तमाम लोग बेशमूल पीपल्स पार्टी के और दूसरी सियासी जमातों के अगर अपने वादे पूरे नहीं करेंगे, अगले दफा जिस तरह पीपल्स पार्टी 2008 से 2013 तक इनकी मरकजी हुकूमत भी रही और ये लोग शेडिंग बढ़ाई, इन्होंने दहशतगर्दी इनके दौर में बढ़ी, बेरोजगारी बढ़ी और इनका बोरिया बिस्तर पंजाब से भी लपेट दिया गया और पार्टियों को भी लपेट दिया जाएगा। मैं ये समझता हूँ हमें खिदमत करनी है और करनी पड़ेगी। सिद्दीक़ अल फारूक साहब, आप समझते हैं कि इस इलेक्शन में पंजाब से और बिलखुसूस सूबा सिंध से पीपल्स पार्टी की बोरी बिस्तरियाँ जो हैं लपेट लेंगे, लोग लपटवा लेंगे? आप ये समझते हैं एक सीनियर सियासतदान होने के नाते? आप जो आपके मैंने पिछली दफा का तो ये कहा है ना जी, इनकी जो 8 से 13 की कारकर्दगी थी
उसकी वजह से 13 के इंतखाबात में देख लीजिएगा। अब भी इनके मामलात जो हैं, क्योंकि ये लोग आते हैं लाहौर को, फैसलाबाद को, इन शहरों को देखते हैं, इनकी तरक्की देखते हैं, और फिर जब अपने शहरों को देखते हैं तो कहते हैं कि यार हमें भी कोई शहबाज शरीफ दे दे। तो इसलिए मैं ये अर्ज करता हूँ, इस दफ़ा जो कुछ इन्होंने 15 साल में। सर वसान साहब से पूछते हैं, जो आपने कहा कि फैसलाबाद, मुल्तान और ख़ासतौर पर सक्खर से आगे जब हम गाड़ी पे निकलते हैं, और बहुत से आपके भी बुजुर्ग कहते हैं, रहनुमा कहते हैं कि जब हम पंजाब से सिंध में दाखिल होते हैं इससे पता नहीं लगता कि कहाँ पहुँच गए, और फिर पंजाब जब दाखिल होते हैं तो लगता है कि किसी जो है अच्छे मुल्क में पहुँच सके या सूबे में पहुँचे। पैसे जो हैं कागजी मंसूबे नहीं रखे, कागजी मंसूबे नहीं। मगर वसान साहब भी आते जाते हैं सर पंजाब में, तो इनसे थोड़ा पूछ लेते हैं ना, थोड़ा आपका मौका का फ़ायदा लेते हैं। वसान साहब, जो सिद्दीक अल फारूक साहब बता रहे हैं कि तरक्की देखनी है तो फैसलाबाद देखें, मुल्तान देखें, लाहौर की देखें, लिया लोधरा की देखें, फैसलाबाद की देखें, जंग की देखें, तो ये फिर तरक्की आपको क्यों नजर नहीं आती? देखो, ये तरक्की की बात कर रहे हैं साईं, चाहे नून लीग हो या पीटीआई हो, उन्होंने फैसलाबाद किया, लाहौर भी किया और मुल्तान भी किया, लोधरा भी किया। क्यों कराची रोहिणी से जब ये गवर्नमेंट इक़्तिदार में थे, प्राइम मिनिस्टर इन दोनों पार्टियों का था, तो ये नज़र नहीं आया तो रोहिणी से लेके कराची तक ये मोटरवे बनाया जाए, ये मटीरियल वाला शुरू कर रहे थे, उस वक्त उनको पता नहीं था, तो सिंध में ये क्यों नहीं बनाया? इन्होंने इतने सालों में आपको बनाना था, पैसे तो उन्होंने आपको दिए। भाई पैसे हमें कैसे दिए? हमें पैसे दिए नहीं, वो एक दिन पैसे दे रहे थे, दूसरे दिन रोक लेते थे। अच्छा। अब आप बताएं, ये कराची में जो कराची मेन हब है, उधर हम रोहिणी से कराची तक मोटरवे नहीं बना सके, तो ये भी फेल हो गए। अगर ये बनाएगा तो पाकिस्तान पीपुल्स पार्टी बनाएगी, और इन्होंने जैसे भी कहा काम इन्होंने कराची में आज बताया, चाहे नून लीग हो पीटीआई, क्या काम किया है कराची में ऐसा जो उनकी मैं के दावा से कहूं उन्होंने काम किया? ये काम जो भी किए पाकिस्तान पीपुल्स पार्टी ने किए, और पाकिस्तान पीपुल्स पार्टी ने, आप कह रहे हैं कौन से काम किए, मैं बार बार रिपीट कर रहा हूं। अब आपको ये फ्लाईओवर कितनी थी, वो सारी पाकिस्तान पीपुल्स पार्टी ने बनाया। अंडरपास कितने थे, वो पाकिस्तान पीपुल्स पार्टी बनाया। रोड कितने थे, कराची यूनिवर्सिटी जाते थे, ये बसों, ये किसने? पाकिस्तान पीपुल्स पार्टी ने बनाई। अगर मैं खैरपुर की बात बताऊं, खैरपुर एक मॉडल टाउन है, मैं बताऊं उधर 4 यूनिवर्सिटियां हैं। सर वो अशफाक मंगी भी वो कह रहे हैं कि कोई एक मॉडल टाउन बता दे। मैं बता रहा हूं ना, खैरपुर मॉडल टाउन है। कैसे? इस खैरपुर में 4 यूनिवर्सिटी, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी, शालतीब यूनिवर्सिटी, टेक्निकल यूनिवर्सिटी, मेरान यूनिवर्सिटी, मेडिकल यूनिवर्सिटी। कौन से जिले में एजुकेशन के लिए टॉप पे गया है और तरक्याती कामों के लिए टॉप पे गया है? खैरपुर में एक पार्क है, अगर पूरे इस पंजाब में तो मैं सलाम करूं, बिलाल पार्क देखें आप, खैरपुर का जो पार्क है वो देखें। खैरपुर में एक नहीं, ऐसे ऐसे छोटी छोटी कैनालों को लाइनिंग करके बैरेजों को पक्का किया है, लोगों को पानी नहीं पहुंचता, वो पानी पहुंच रहा है, और मीठे पानी दिए, रोड्स दिए, और क्या क्या नहीं दिए। मुनवर वसान साहब जेके ॻाल्हियूं ॻाल्हाइनि पिया, उहे नज़र तव्हांखे अचनि पियूं वाक़िअतनि त खैरपुर मॉडल टाउन ऐं जेके इहे सभु शयूं शायदि खैरपुर में बि हिन वक़्तु KTN ते जेके माण्हू ॾिसनि पिया उहे लाज़मी कमेंट्स बि कंदा, ॾसींदा बि त ही जेके तरक़ियाती कमनि जी वसान साहब जेको आहे सो हिकिड़ी लिस्ट तव्हांजे साम्हूं ऐं खैरपुर जे साम्हूं ऐं सिंध जे माण्हू जे साम्हूं रखी आहे, वाक़िअतनि ये तरक़ी वारो कमु जॾहिं हिननि पीपुल्स पार्टी कयो आहे त पोइ त सर जीत त हिननि जी तय आहे, खटण त माना ही खटे वरी साॻियो ऐवान में पहुची वेंदा। साईं जेके NH पैसा ॾिना रोडनि लाइ, मोटरवेज़ लाइ, उहे बि सिंध गवर्नमेंट जा DC खाई विया। पंहिंजे इलाइक़े जे MPA MNA सियासतदाननि सां मिली पैसा खाई विया। हाणे उन्हनि जे ज़बान ते आउं कहिड़ी तरक़ी ते यकीन कयां त उहा तरक़ी थी आहे। खैरपुर बिल्कुलु मां ताज़ो ॾिसी आयो आहियां, यूनिवर्सिटियूं ज़रूरु आहिनि, कूड़ न ॻाल्हाइबो, बाक़ी जंहिं दावा कनि था पार्क, रोड, रस्ता, इहो ॿियो साईं मां ॿुधायां, हीअ जेका हींअर वरी टोपियुनि जी मट सट थींदी, 90 ते टोपियूं मट सट थियूं, कई दफ़ा एग्रीमेंट थिया, इहो सिंध जो ऐं जे ज़रिए आउं वरी होशियार थो कयां, अलर्ट थो कयां त हिन क़िस्म जा मुआदा असांजे ऐं सिंध जे सभिनी माण्हुनि जे ख़िलाफ़ आहिनि। ही पंहिंजे मफ़ादनि जे लाइ गॾु थींदा आहिनि। माना तव्हां MQM जो मुआदो, इतिहाद, MQM जो इतिहाद, गुलमन साहब, MQM जो इतिहाद ऐं नून लीग जे इतिहाद खे तव्हां सम्झो पिया त सिंध लाइ वॾो हिकिड़ो ख़तरनाक इतिहाद आहे या ख़तरो लाइक़ु आहे हिन सां सिंध जे? बिल्कुलु, इहो इतिहाद हली नथो सघे। ॿिन्हिनि जो ज़बान अलॻि आहे, ॿिन्हिनि जी जेका सोच आहे, जेका मुस्लिम लीग नून जी MQM जी जी नथो सोचे सघे। तंहिंखां सवाइ क़िबला साईं मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां, इलेक्शन अॻी पहिरीं कंडीशन जेकर पाकिस्तान जी तव्हांजे आॾो क़ौम हींअर रखंदी
त फ्री एंड फेयर इलेक्शन करे सभिनि खे फ्री हक़ ॾियो, सभिनि खे मैदान में अचणु ॾियो, पोइ हिकु फेयर खटनि न पीपल्स पार्टी वारा त ख़बर पवंदी त इलेक्शन कीअं थींदी आहे। 1000 फॉर्म असांजा ॿियनि जाइ ते रिजेक्ट थी विया आहिनि। हिते कराची में जंहिं नमूने सां असांजे उम्मीदवारनि सां रवैयो आहे, असां इहे ॾुख बि बर्दाश्त करण वारा आहियूं, छो जो असांजे लीडर ते 180 केस आहिनि। छा पाकिस्तान, छा दुनिया जी तारीख़ में कंहिं एक्स प्राइम मिनिस्टर ते 180 केस ठहिया आहिनि? गुलमन साहब, तव्हां तमामु स्ट्रेट फॉरवर्ड ॻाल्हाईंदा आहियो, तव्हां तमामु सिधी ॻाल्हियूं कंदा आहियो, त तव्हां पोइ उन ॻाल्हियुनि जी बि मुज़मत कंदव त राति जी तारीख़ में रोज़े जी नीयत में फरियाल टारपुर साहिबा खे हिकिड़ी औरत हुजण जे नाते पुलिस गिरफ़्तार थी करे उतां वठी थी वञे, हॉस्पिटल में एडमिट हुई, उहा बि हिकिड़ी औरत हुई, उनजी मुज़मत कंदव। मरियम नवाज़ खे जहिड़ी रीति खंभे खणी पिया वञनि, उनजी मुज़मत कंदव। जहिड़ी रीति जेको आहे सो पीपल्स पार्टी सां इंतकामी कार्रवायूं कयूं, नून लीग सां इंतकामी कार्रवायूं कयूं, त इहे बि जेको आहे न थियणु खपनि। ऐं वरी ऑन फ्लोर जी जेको रिकॉर्ड ते आसिफ़ ज़रदारी ऐं तमामु लीडरशिप जेको आहे सो वक़्तनि वक़्तनि चवंदी रही त वेही ॻाल्हाए करे जमहूरियत खे अॻिते वधायो ऐं मैशियत खे अॻिते वधायो। पर ख़ान साहब अवां जो जेको बानी पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ उन वक़्तु न सम्झो। मां मगर साहब सियासत सां गॾु एक्स बैरोक्रेट बि रहियो आहे। जी मूंखे सर ख़बर आहे। मूंखे कंहिंजो ख़ौफ़ न आहे। असीं इन जी मज़म्मत कयूं था, उहो बि ग़लति थियो जी, उहो उन ग़लति जा असरात असीं हाणे फेस कयूं पिया, बिल्कुलु असां ॾिसूं पिया। अॼु असां फ्यूचर पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं। तव्हां इंट्रो में एॾी सुठी ॻाल्हि कई त 9 साल ईंदो, 9 साल तरक़ी थींदी। छा असां उन लाइ हाणे तयारु आहियूं? अगरि ही मुआहिदा पाण में कनि था पाकिस्तान ऐं सिंध जी बहितरी लाइ, मोस्ट वेलकम। अगरि ही मुआहिदा थियनि था इमरान ख़ान खे रस्ते खां हटाइण लाइ, PTI खे रस्ते खां हटाइण लाइ, अवाम जा हक़ सर, पोइ इहो मंगी साहब खां वरी जवाबु वठो। सर, मंगी साहब खां जवाबु वठो त इहो मुआहिदो जेको आहे, आख़िरी जुमिलो करप्शन जो रेट वधाइण लाइ अगरि इन लाइ मुआहिदो कनि था त असीं बिल्कुलु इन मुआहिदे जी मज़म्मत कंदासीं ऐं सिंध जे अवाम वटि इहो मैसेज खणी वेंदासीं त हिन ॿिए धोखे खां बचायो। सर, तव्हां गॾु आहियो असां सां, पर मां इहो ई सवालु खणी वरी अशफाक मंगी साहब मूं थो रखां त इहो जेको मुआहिदो आहे इहो सिर्फ़ु बानी MQM बानी जेको आहे सो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे हटाइण जे लाइ जेको रिद साहब पिया चवनि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ख़तमु करण जे लाइ आहे, इहो तव्हांजो फितरती मुआहिदो न आहे, इहो हिकिड़ो वक़्ती मुआहिदो आहे। ऐं इन मुआहिदे में बि रिद साहब खे नज़र अचे पियो त हू अगरि वेस्ट जा माण्हू आहिनि त तव्हां ईस्ट जा आहियो, तव्हांजो ॿिन्हिनि जो मिलाप ई न पियो थी सघे, त इहो मुआहिदो कीअं पोइ कामयाबु रहंदो? मंगी साहब ॾिसो, मुग़िर साहब, गुल मोहम्मद साहब मुंहिंजो भाउ आहे, दोस्त आहे, असां गॾु रहिया आहियूं ऐं यकीनन हिक ॿिए जो एतिराम करियूं पिया। पॉलिटिक्स पंहिंजी जॻह ते सियासी नज़रियाती इख़्तिलाफ़ात थींदा रहंदा आहिनि, बहरहाल असांजा पाण में के ज़ाती असांजा इख़्तिलाफ़ात कोन्हनि। ॾिसो, इमरान ख़ान साहब खे बि 4 साल मिलिया, बहरहाल को अहिड़ो डिलीवर ख़ासि कोन्ह थियो पाकिस्तान भर में। बहरहाल इमरान ख़ान साहब त 4 साल हेॾे लड़ी बि कोन आयो जेको आहे सिंध में, त सिंध जी कहिड़ी सूरत हाल आहे, को बि अहिड़ो को तरक़ियाती कमु या का शइ तव्हां कोन था ॿुधाए सघो। अॼु ॾिसो न, हींअर असां इहो ई चाहींदासीं, असांजी को ज़ाती को PTI सां या कंहिंसां बि का उहो न आहे। बहरहाल हींअर जेको अवाम वटि वेंदो, ज़ाहिरी आहे जेको पंहिंजो नैरेटिव खणी वेंदो, जंहिंजो मंशूर सुठो हूंदो, जंहिंजूं ॻाल्हियूं सुठियूं, जंहिंजी लीडरशिप सही हूंदी, यकीन उन्हनि खे वोट मिलंदो। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो तरक़ियाती कमनि जी बार बार ॻाल्हि थिए थी। मां हिकिड़ो अर्ज़ु ज़रूरु कंदुसि त जेसीं ताईं आइन में तरमीम न थींदी तेसीं ताईं जेको आहे सो मां सम्झां थो ही न तब्दीलियूं थी सघनि थियूं, न जेको आहे हिते तरक़ियाती कमनि जा जेको आहे ॼाण नई करप्शन जेको आहे सो हुन में घटि थी सघे थी। उहो कीअं? आइन में तरमीम अहिड़ी कई वञे जीअं सदर जा आइन में अख़्तियारात लिखियल आहिनि या वज़ीर आज़म जा अख़्तियारात लिखियल आहिनि या वज़ीर आला गवर्नर जा अख़्तियार। ॾिसो, जेसीं ताईं तव्हां NFC अवार्ड मां पैसा असांखे मिलनि था, PFC अवार्ड हिते वज़ीर आला पाण वटि रखी थो छॾे, केतिरा पैसा अचनि था, कोई उनजी का ख़बर कोन थी पए थो पैसो केतिरा। जेसीं ताईं यूनियन काउंसिल ताईं पैसा न वेंदा तेसीं ताईं हीअ करप्शन कोन। मंगी साहब, माज़रत सां, जॾहिं तव्हां इक़्तिदार में आहियो ऐं वज़ारत क़ानून जो क़लमदान बि MQM वटि आहे ऐं तव्हांजो वज़ीर रातो राति सभु शइ तयारु करे, चाहे उहो तव्हां इताद PTI सां हुजे, चाहे परवेज़ मुशरफ सां हुजे, चाहे तव्हांजो इताद नून लीग सां हुजे, वज़ारत क़ानून जॾहिं तव्हांखे मिले थी ऐं उहो सभु क़ानून ठही बि वञनि था, पास बि थी था वञनि, पर इहे क़ानून जंहिं ते जेको आहे पास कराइणु खपे, ॻाल्हाइणु खपे,
उन ते पोइ MQM ख़ामोशी इख्तियार हिन करे थी दफ़े गवर्नमेंट में असां तय कयो आहे त हिन दफ़े असां वज़ारतुनि जी बजाए असां आइन में तरमीम कंदासीं इंशा अल्लाह ताला अवाम जी बहितरी लाइ ख़ासि तौर सिंध जी बहितरी जे लाइ पाकिस्तान जी बहितरी लाइ ऐं उहो कानून सिर्फ़ु असांजे जेको आहे सिंध जे लाइ न हूंदो इंशा अल्लाह ताला पूरे पाकिस्तान जे लाइ हूंदो ऐं इंशा अल्लाह बहितरी आणींदासीं। हाणे मूंखे लास्ट कुझु चंद सेकंड बचा आहिनि पर हाणे मंगी साहब तव्हां केतिरा पुरुमीद आहियो सॼी सिंध मां ऐं सॼे पाकिस्तान मां त MQM घणियूं सीटियूं खणंदी छो जो हाणे त वरी PSP बि तव्हां जेको आहे सो ख़तमु करे वरी साॻियो MQM जे प्लेटफॉर्म ते सभु मुतहद थी विया आहियो। ॾिसो पाण में असांजा ज़ाती इख़्तिलाफ़ात हुया हिन में को शक कोन्हे ऐं जेको PSP बि ठही मुतहिदा ऐं फारूक सतार साहिबु टे जेको आहे पाण में ग्रुप ठही आहे हींअर मर्जर थियो मर्जर खां पोइ असां पुरुमीद आहियूं त असांजूं जेके पहिरियां साबिक़ा सीटूं हुयूं इंशा अल्लाह ताला स्वीप कंदासीं तमामु नेशनल असेंबली ऐं सूबाई असेंबली जूं कराची हैदराबाद मीरपुर ख़ासि नवाबशाह सखर भरपूर तरीक़े सां उनखे किथे किथे सपोर्ट कंदो कहिड़ियुनि सीटुनि ते नून लीग ॾिसो जिते नून लीग जो वोट बैंक आहे ऐं जिते असां वीक आहियूं त यकीन असां नून लीग जी जेको सपोर्ट कंदासीं ऐं जिते असांजो वोट बैंक आहे त इंशा अल्लाह ताला नून लीग असांजी सपोर्ट कंदी ऐं GDA सां असांजो ज़बरदस्त इतिहाद आहे पूरे सिंध ते GDA सां असांजो इतिहाद आहे इंशा अल्लाह ताला GDA जे दोस्तनि खे बि कामयाबु कराईंदासीं। ते सपोर्ट कंदो नून लीग खे या त मुस्तफ़ा कमाल विढ़ंदो? ॾिसो इन हवाले सां साबिक़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिबु जॾहिं बहादराबाद असां वटि आयो उते मुलाक़ात थी असांजी तवील मुलाक़ात थी ऐं शहबाज शरीफ़ साहिबु अहिड़ी का बि डिमांड न रखी ख़ैर सगाली जो पैगाम हुयो। ठीकु आहे ऐं अहिड़ी का ॻाल्हि आई त असां ज़रूरु वसार साहिबु तव्हां छा पिया सम्झो त सिंध मां क्लीन स्वीप कंदव या तव्हां जेको आहे सो पोयुनि सीटुनि खां बि घटि वरी ऐवान में पहुचंदव? सर हिन दफ़े सिंध क्लीन स्वीप कंदासीं। अच्छा छाकाणि तव्हांखे जेका दावा कनि था त सिंध गवर्नमेंट कम न कया आहिनि उहा ख़बर पवंदी हिन इलेक्शन में। अगरि असां कम कया आहिनि त असां सीटूं वधीक खणंदासीं न कया आहिनि त तव्हांजी ॻाल्हि सही थींदी ऐं अवाम गवाही ॾींदो। अगरि कम कया आहिनि त अवाम गुलमान साहिबु तव्हां छा पुरुमीद आहियो PTI खे सिंध मोट ॾींदी पाकिस्तान मोट ॾींदो? पार्टियूं ज़िले शहरनि ताईं महदूद आहे हिननि जो PTI सां कहिड़ो मुक़ाबिलो थी थो सघे। PTI हिकिड़ी क़ौमी इंटरनेशनल पार्टी आहे ओवरसीज़ पाकिस्तान जे दिलनि में रहे थी। ओवरसीज़ पाकिस्तान जो वोट असांखे आहे पाकिस्तान जे चइनि सूबनि जो वोट असांखे आहे ऐं इंशा अल्लाह तव्हां होपफुल चओ था पर मां तव्हांजे हिते सीनियर साफ़ी सां वाइदो थो कयां अगरि फ्री एंड फेयर इलेक्शन थी त सिंध जो हिन दफ़े रिज़ल्ट अॻियनि खां मुख़्तलिफ़ हूंदो। सिंध जी आवाम जो नओं फ़ैसिलो ईंदो ऐं जेका हिकिड़ा 15 सालनि जी हिकिड़ी डिक्टेटरशिप ऐं हिकिड़ी सिंध जे आवाम सां जेके नाइंसाफ़ियूं थियूं ज़रूरु सिंध जी आवाम खे ॿोॾ बि यादि ईंदी। सिंध जी आवाम खे उहो बि यादि ईंदो त भई हिन जी स्कीम लाइ जेके न्याणियूं पैसा वठणु वञनि थियूं उन्हनि जो कहिड़ो हशर थिए थो। त इंशा अल्लाह असां बहितर रिज़ल्ट सिंध मां खणंदासीं ऐं सॼे पाकिस्तान मां नंबर 1। मां रुकेश कयां साईं थो चए सिंध जे माण्हुनि खे ॿोॾ नज़र ईंदी। अगरि सिंध जे माण्हुनि जी ॿोॾ जी ॻाल्हि आहे सभ खां वधीक पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं साईं जेका ॻाल्हि करे कॾहिं प्राइम मिनिस्टर त कॾहिं हिकु दफ़ो न आयो साईं इमरान साहब। सिद्दीक़ अल फारूक साहब आपका बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए। मुनव्वर हसन साहब अवां जी भी वॾी महिरबानी इशफाक मंगी साहब अवां जी भी वॾी महिरबानी। तया त फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे। फ़ैसिले जी घड़ी हिन वक़्तु यकीनी तौर ते तव्हांखे फ़ैसिलो उहो करिणो आहे जेके माण्हू वरी अवां ॾे आया आहिनि तव्हांखे वोट जो सही इस्तेमालु कंदे ऐं पंहिंजे नुमाइंदनि खे ऐवान में मोकिलिणो आहे छाकाणि त वरी ईंदड़ 5 साल लाइ अवां जे ॻोठनि वाहण वस्तियुनि जे लाइ शहरनि जे लाइ मुल्क ऐं क़ौम जे लाइ उहो फ़ैसिलो कजो जंहिंसां घटि में घटि तरक़ी मिली सघे हॉस्पिटल में दवाऊं मिली सघनि रोड रस्ता मिली सघनि सस्ती सिहत सस्ती तालीम मिली सघे। आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।